ठरी मिरवा में ख़बरी दानुद्दी सेव स्कूल सिस्टम पारा सालानी इम्तिहानी एवार्ड तकरीब जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। पोज़ीशन माणींदड़ ॿारनि खे एवार्ड पिण ॾिना विया। प्रोग्राम की शुरुआत कुरान पाक की तिलावत से कई वई। प्रोग्राम में स्कूली शागिर्दनि शागिर्दियन क़ौमी तरानू टेबलोस ऐं हो जमालो गाने ते रक़्स कयो। प्रोग्राम में आयल मेहमाननि जो आदर बा कंदे सिंध जी सूखड़ी अजरक पाराया विया। उन मौके ते वालिदैन जो चवण आहे त स्कूल बेहतरीन कारकर्दगी ॾेखारे रहियो आहे। स्कूल में ॿारनि खे सुठे नमूने सां तालीम ॾिनी वञे थी। टीचर्स ॿारनि ते मुकमिल तौर ध्यान ॾेई रहिया आहिनि। असांखे साल जी कारकर्दगी मां साफ़ महसूस थियो आहे त ॿारनि पोज़ीशन हासिल कई आहे। होॾां वरी दी सेव स्कूल सिस्टम कैंपस जे डायरेक्टर रज़ी शाह चयो त असां ठरी मीरवा शहर में हिकु ख्वाब खणी आया हुआसीं जेको असांजो पूरो थी वियो आहे। ठरी मीरवा जे कम्युनिटी असां सां भरपूर नमूने सां साथ ॾिनो आहे। प्रोग्राम में सियासी समाजी वालिदैन ऐं कम्युनिटी पिण शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।